इलाइक़े में लाक़ानून जी इंतहा थी वई। करमपुर ऐं बरपासे में अॻवान जूं वारदातूं रोज़ मामूल बणियल आहिनि। करमपुर भरिसां ताज़े वाक़े में नामालूम हथियारबंद पार्को पाइप लाइन जे चौकीदार अब्दुल हफ़ीज़ बिजाणी खे अॼु असुर जे वक़्तु अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। मूवी जे पीउ अब्दुल रहीम बिजाणी ऐं भाउ निसार अहमद बिजाणी JTN वेब न्यूज़ खे ॿुधायो त असांजे नौजवान घर ॿाहिरां गुज़रंदड़ पाइप लाइन जी परेदारी लाइ सुतल हो ऐं रोज़े लाइ उथारण वियासीं त बिस्तरो ख़ाली पियल हो ऐं उते सिर्फ़ु टोपी ऐं चपल पियल हुआ, जॾहिं त हथियारबंदनि जा पेरापुर नज़र आया। वारसनि पारां पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर पुलिस हदबंदी जो चई कल लाटार कई। करमपुर नापरकोट ऐं ठुल बी सेक्शन पुलिस हदबंदी जे तकरार सबबि वाक़े जो केस वठण खां बददस्तूर इनकारी आहिनि। ॿिए तरफ़ पार्को अमलदार बि नौजवान जे वारसनि वटि मदद लाइ न पहुता। नौजवान जे अगवा बाद संदसि घर में कोराम मतल आहे ऐं वारिस सख़्तु परेशान आहिनि। ॿिए तरफ़ वारसनि जमात इस्लामी अॻवान मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नौजवान जी फौरी बाज़ियाबी जो मुतालबो पिणु कयो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। नालो छा आहे? अब्दुल हफ़ीज़ साईं। तव्हांजो छा थींदो आहे? मुंहिंजो पुटु आहे साईं। काएं बजे खयोंसि? 3 बजे रोज़े जे टाइम उथियासीं रोज़ो रखण मां हिन को ठाहिण वियुसि, ॾिसां त खट खाली पई आहे। खट ते साईं कजां टोपी बि पई आहे, उन जो चोरनि जो साईं कजां चौपड़ बि पियो आहे। अच्छा, हा। ये हद कहिड़े थाणे जी अचे? हद ठुल जी आहे साईं। ठुल जी हद? हा, ठुल वारा त ठुल जी आहे। तस्लीम करंदा त हद ठुल जी आहे? तस्लीम करनि न करनि उन्हनि जी मर्ज़ी आहे ठुल जी। अच्छा, हा। ये ज़मीनूं तव्हांजूं इहे ठुल तालुके में? हा, ते ठुल तालुके में आहिनि। अच्छा, घणनि हथियारबंदनि जा पेरा मिलिया? पेरा कोन मिलिया असांखे। पेरा कंहिंजा हुया? पका आहे न साईं। असांजो इलाइक़ो निहायत पुरअमन ऐं पीसफुल इलाइक़ो आहे। कॾहिं बि असां वटि अहिड़ी वारदात न आहे थी। गुज़र से खां वठी करे इहो इलाइक़ो जेको आहे सो इंतिहाई बदअमनी जो मर्कज़ बणी चुको आहे ऐं इन सिलसिले में काई बि हुकूमती सतह ते को इंतज़ाम न कयो वियो आहे। ऐं हे इलाइक़ो जंहिं इलाइक़े मां हीउ छोकिरो खॼी वियो आहे राति, इहो बुनियादी तरह ते रेवेन्यू रिकॉर्ड मुताबिक़ ऐं हेल्थ वारनि जे चवण मुताबिक़ इहो जेकाबाद जो हिसो आहे, पर हिनखे जेकाबाद वारा बि ओन नथा कनि ऐं कश्मीर वारा बि हिनखे ओन नथा कनि ऐं शिकापुर वारा बि ओन नथा कनि। इन करे असां मुतालबो था कयूं त जेकॾहिं रेवेन्यू रिकॉर्ड मुताबिक़ जेकाबाद में आहे त जेकाबाद डिस्ट्रिक्ट हिनखे ओन करे ऐं छोकिरे जी रिहाई जे लाइ फौरी तौर ते इक़दामात करे। असांखे अफ़सोस थो थिए त ख़ासि तरह इंतिज़ामिया ऐं पुलिस उहा इन ॻाल्हि खे लाइटली ऐं हल्के बुनियाद ते वठी रही आहे। कोई इन इलाइक़े खे पंहिंजो इलाइक़ो नथो सम्झे। असां मुतालबो था कयूं, असां सभु गॾिजी करे इन करे आया आहियूं त फौरी तौर ते असांजे इलाइक़े में अमन क़ाइमु करे वञे, मुजरिमनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं असांजे छोकिरे अब्दुल हफ़ीज़ खे रिहा करायो वञे। अब्दुल हफ़ीज़ खे, अब्दुल हफ़ीज़ खे, अब्दुल हफ़ीज़ खे, अब्दुल हफ़ीज़ खे, अब्दुल हफ़ीज़ खे अमन करायो, सुकून करायो, अमन करायो, सुकून करायो, अमन करायो, सुकून करायो।